नाज़रीन हाणे रुकियूं था मीरपुर माथलो जो, जिते महांगाई जो जिन बेकाबू थी वियो आहे। अवाम जूं महांगाई मतियूं मुंझाए छॾियूं आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था ग़ुलाम मुस्तफ़ा महर जी हीअ रिपोर्ट। महंगाई पूरे मुल्क जी आहे। मीरपुर माथेलो जी आवाम जूं बि मतियूं मुझाए छॾियूं। कंहिं खंड गुड़ समेत रोज़मर्रा जूं सभु शयूं आसमान सां ॻाल्हियूं करण लॻियूं आहिनि। ग़रीब आवाम जो जीअण जंजाल बणिजी वियो। उन हवाले सां मीरपुर माथेलो में बि महांगाई जो जिन बेकाबू थी वियो आहे। महांगाई ओरूज ते पहुची वई, जंहिं सबबु ग़रीब आवाम जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। अटो, दाल, खंड, गिह, सब्ज़ी, फ्रूट, गोश्त, मुर्गी जो गोश्त समेत रोज़मर्रा जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि, जंहिं सबबु ग़रीब तबिको हमेशह सूरनि में आहे ऐं ग़रीब तबिको महांगाई सबबु काफ़ी परेशानियुनि खे मुंहुं ॾिए पियो। मौजूदा हुकूमत खे घुरिजे त महांगाई ते कंट्रोल करे ग़रीब आवाम खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। कैमरामैन राशिद महर सां गॾु ग़ुलाम मुस्तफ़ा महर, आवाम जो सहारो, मीरपुर माथेलो।